अॼु जी कहानी आहे लक्ष्मी नारायण जी कहानी। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, विष्णु भॻवानु ऐं लक्ष्मी माता पाण में वेठा आहिनि। नारायण भॻवानु चवनि था कि धरती ते भक्ति केॾी वधी वई आहे, हर को नारायण नारायण पियो करे। त माता लक्ष्मी चवनि था, पर तव्हांखे पाइण लाइ न, उहे सभु मूंखे पाइण लाइ नारायण नारायण जो जाप कंदा आहिनि। भॻवानु विष्णु चवनि था कि हू जाप लक्ष्मी लक्ष्मी जो कान कंदा आहिनि, पर नारायण नारायण जो ई कंदा आहिनि। त तंहिं ते लक्ष्मी माता चए थी, अगरि तव्हांखे ईअं लॻे थो त हलो हिकिड़ी परीक्षा था कयूं। नारायण भॻवानु बि चवनि था, ठीकु आहे। ॿिए ॾींहुं नारायण भॻवानु हिकिड़ी साधु जो रूप धारण करे हिकिड़े गांव में पहुचनि था। हुते हिकिड़े साहूकार जे घर वञी करे चवनि था कि मां ब्राह्मण आहियां ऐं मां हिन गांव में भागवत जो पाठ कंदसि। त साहूकार ॾाढो ख़ुशि थो थिए ऐं ॾाढो आदर सत्कार करे संत खे विहारनि था ऐं भागवत कथा जो इंतज़ाम थो करे। जीअं त भॻवानु साक्षात पाण भागवत कथा पे कई, चर्चा सॼे गांव में फैलिजी विया ऐं गांव जा सभु माण्हू कथा ॿुधण लाइ पहुचंदा विया। इहो ॾिसी करे भॻवानु विष्णु बि ख़ुशि पिया थियनि। 2-3 ॾींहं निभरिया त माता लक्ष्मी बि अवतार वठी करे बूढ़ी अम्मा जो रूप धारण करे गांव में पहुचे थी। गांव में अचे थी, हिकिड़ी माई खे चए थी, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, मूंखे पाणी प्यार। जीअं ई हू माई लोटे में पाणी खणी थी अचे, अम्मा पाणी पीए थी ऐं जॾहिं लोटो वापसि थी ॾिए त हुन लोटे खे सोने जो ठाहे छॾंदी आहे। माई खे मन में लालच अचे थो ऐं चए थी, अम्मा खाधो बि खाओ। जीअं त खाधो खाईंदा त थाली कटोरो चिमचो सभु सोनो थी वेंदो, पर अम्मा चए थी, न मूंखे बुख कान्हे। ईअं चई करे अम्मा हली था वञनि। माई कथा में त पहुचे थी, पर कथा में हुनजो मन कान पियो लॻे। सभिनीनि साहेड़ियुनि सां ॻाल्हि थी कहे कि हिकिड़ी अहिड़ी अम्मा आई आहे जेकी लोटे खे हथु लाथईं त लोटो सोनो थी वियो। सभु मायूं कथा मां उथी करे अम्मा खे ॻोल्हण लाइ निकितियूं। केरु अम्मा लाइ फल, केरु मिठाई खणी करे अम्मा वटि पहुता। अम्मा बि कंहिंजे कटोरे मां मिठाई खाधईं, कंहिं मां फल खाधईं ऐं हुननि जे बासणनि खे सभिनीनि खे सोने जो करे छॾईं। इहो ॻाल्हि धीरे धीरे सॼे गांव में फैलिजी वई त कथा मां माण्हू घटि थी विया। विष्णु भॻवानु चवनि था कि अॼु कथा में माण्हू कान आया आहिनि, त हुननि खे बि ख़बर थी पए कि हिकिड़ी अम्मा आई आहे जेकी बासणनि खे हथु लाए थी ऐं हुनखे सोने जो करे छॾंदी आहे। विष्णु भॻवानु मन में सोचनि था कि लक्ष्मी माता जो आगमन थी चुको आहे। जीअं ई साहूकार खे ॻाल्हि ख़बर थी पए कि गांव में अहिड़ी अम्मा आई आहे जेकी सभिनी शयुनि खे सोन जो ठाहे पई ॾिए, त हू बि कथा छॾे करे अम्मा वटि पहुचनि था ऐं अम्मा खे विनती कनि था कि अम्मा, मां त कथा जे प्रयोजन में लॻो पियो हुअसि ऐं तव्हां मुंहिंजे ई घर खे छॾे ॾिनो। हाणे तव्हां हली मुंहिंजे घर में वास कयो। माता लक्ष्मी चए थी, तुंहिंजे घर त मां सभिनीनि खां पहिरीं अचण वारी हुअसि, पर तो उते पहिरीं ई कंहिं ॿिए महिमान खे राहियो आहे। तंहिं ते साहूकार चए थो, बसि एतिरी सी ॻाल्हि आहे अम्मा, मां हींअर ई हुननि जे रहण जो इंतज़ाम कंहिं धर्मशाला में कयां थो ऐं तव्हां मुंहिंजे घर में हली वास कयो। लक्ष्मी माता साहूकार सां गॾु हुन जे घर पहुचनि था ऐं साहूकार साधू महाराज खे उतां वञी करे धर्मशाला में रहण जो आग्रह कनि था। तंहिं ते लक्ष्मी माता चए थी, तव्हां थोरी देरि ॿाहिरि वियो, मां हिननि संत सां ॻाल्हाईंदसि। त लक्ष्मी माता विष्णु भॻवान खे चवनि था, तव्हां ॾिठो कि सभिनीनि खे मूंखे पाइणो आहे, तॾहिं हू भक्ति था कनि। त विष्णु भॻवानु चवनि था, हा ॻाल्हि त इहा सच आहे कि तव्हांजो प्रभाव वधीक आहे, पर ॿी ॻाल्हि इहा बि आहे कि अगरि मां हिन गांव में न अचां हा त तव्हां बि हिन गांव में न अचो हा। त इहो चई करे विष्णु भॻवानु उतां हली था वञनि ऐं सिधो वैकुंठ धाम प्रस्थान था कनि। थोरी देरि खां पोइ लक्ष्मी माता बि उतां वञण लाइ निकिरनि था त गांव वारा चवनि था, असांखां कुझु ग़लती थी वई आहे, मां तव्हां छो था वञो। तंहिं ते लक्ष्मी माता चए थी कि मां हुते कॾहिं बि वास कान करे सघंदसि जिते नारायण जो वास न हुजे ऐं तव्हां नारायण खे त हितां कढी छॾियो। हुन खां पोइ गांव वारनि खे बि अहसासु थिए थो कि जंहिं साधू
महाराज खे हुननि धर्मशाला में वञण लाइ चयो हो। हो ॿियो केरु न पर विष्णु भॻवानु हुआ। त चवंदा आहिनि माता लक्ष्मी उते ई वास कंदा आहिनि जिते विष्णु भॻवान जो वास हूंदो आहे। त सभिनीनि खे ॾियारी जी लख लख वाधायूं। ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। कहानी पसंदि आई हुजे त लाइक शेयर एंड कमेंट कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।